अस्सलाम वालेकुम नाज़रीन अज जी इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं अब्बास लोडाणी जे बाबति हिकु ॾुखंदड़ ख़बर आहे त कल्ह करे सिंधी मीडिया लाइ हिकु ॿ ॾुखंदड़ ख़बरूं आयूं आहिनि जेके कल्ह तव्हां खां शेयर कई था। सिंध मीडिया जे डायरेक्टर ऐं अदाकार ताहिर अली आरही जे बाबति जंहिंजी तबियत न साज़ आहे ऐं उन खां पोइ अॼु वरी ॿी ॾुखंदड़ ख़बर आई आहे त सिंधी मीडिया के बेहतरीन नाले वारे अदाकार अब्बास लोडाणी जैसी अमर इन फ़ानी दुनिया में रज़ा इलाही से वफ़ात करे हुई है। तो सभिनी दोस्तन के असां इहो अर्ज़ु कंदा त अब्बास लोडाणी जी अमर जे मग़फ़िरत लाइ दुआ घुरनि त जी अल्लाह साईं उनखे आला मक़ाम अता करे जन्नत फिरदौस में। तो इहो ई अॼु शॉर्ट अपडेट।